सिंध जी बेटन ते वफाक जी बालार में सदाती ऑर्डिनेंस खिलाफ मुख्तलिफ शहर में एहतजाजी मुजाहरा करे धरना आया विया। हैदराबाद में सिंध हारी कमेटी तरफा हैदर चौक खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। इन मौके ते सिंध हारी कमेटी जे सदर कामरेड अजहर जतोई ऐं कामरेड समद जतोई चयो त सिंध जा बेट सिंधी मिल्कियत आहिनि। सिंध जे बेटन ते वफाक जो कब्ज़ो कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। जामशोर में समाजी तंज़ीम शलवा पारां रैली कढी धरनो हयो वियो। इन मौके ते शाह लतीफ़ वेलफेयर एसोसिएशन शलवा जे चेयरमैन कामरेड जोशीले सिंधी, शहरी एक्शन कमेटी जे चेयरमैन रबनवाज अबड़े, कोहिस्तान अवामी इत्तेहाद जे चेयरमैन मोहम्मद वशमरी, जामशोरो जदोजहद कमेटी अगवान कामरेड सुलेमान ऐं ॿियनि चयो त सिंध जा बंदरगाह बेट सिंध ऐं सिंधी क़ौम जी मिल्कियत आहिनि, जिन ते वफ़ाक़ ज़बरदस्ती कब्ज़ो करणु चाहे थो। नएं देरे में पीपी शहीद भुट्टो पारां हथनि में बैनर, प्ले कार्ड ऐं पार्टी जा झंडा खणी पार्टी ऑफिस खां एहतजाजी रैली कढी वई, जंहिंजी अॻवानी पीपी शीनपे जे ज़िले सदर ज़ुबैर जतोई, सिटी नओं दड़े जो सदर सलीम चन्ना, ग़ुलाम रसूल उमरानी ऐं ॿियनि कई। अॻवाननि चयो त सिंध जा बेट सिंध जी मिल्कियत आहिनि, जिन ते कब्ज़ो कंदड़नि जी रस्ता रोक कई वेंदी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk